बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जहाँ जहाँ हुई जीअरी विरची ने वेठी, वञी भूं पीटी साजींदे खे सजणे। स्टेज ते वेठल मुझे पेटे लफ़ जा तमाम सीनियर अगवान ज़िले सुजाल जी मौजूद शख्सियत अरबाब वज़ीर अहमद मेमन साहब, इन पिंडाल में वेठल मुझा उस्ताद साथियो, साफ़ी भाइरो गोठ वासियो, जिए सिंध, जिए उस्ताद, जिए पेटेल। साईं मोहम्मद मूसा लगारी साहब जे लाए आऊं दिल सां दुआगो आहियां त अल्लाह ताला संदन मग़फ़िरत फरमाए ऐं खेनि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। उन सां गॾु असांजे पेटेल जा जेके भी पुराना साथी अगवान सीनियर वफ़ात पाए विया आहिनि, तिन सभिनी जे लाइ दुआगो आहियां त अल्लाह ताला खेनि मग़फ़िरत फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। साईं मोहम्मद मूसा लगारी हर दिल अजीज शख्सियत ऐं पुरवकार शख्सियत जो मालिक हो। असां सभिनी खे ज़िले सॼे जे प्राइमरी उस्तादन खे हू पंहिंजे भाइरनि वांगुरु इज़त ॾींदड़ हो ऐं पेटेल जे सभिनी अहदेदारनि, मेंबरनि, कारकुननि खे पंहिंजी टीम समझी खणी हलण वारो हिकु बहादुर ऐं बुर्दबार अगवान हो। अञा कल जी ॻाल्हि आहे, साईं जी वफ़ात खां पोइ संदसि चालीह जी रस्म अदा कई वई हुई हिन ई ॻोठ में ऐं पिंडाल में हज़ारे माण्हुनि जी शिरकत थी। हज़ारे माण्हुनि शिरकत करे इहो साबित कयो त साईं केॾो मान वारो हो, केॾो इज़त ॾींदड़ हो, केॾो भाईंदड़ हो। पेटेल में संदसि किरदार मुझे याद है 1996-97 जी इलेक्शन थी। मुझो भाव बशीर अल शोरो जनरल सेक्रेटरी एहदे ते ऐं साईं मोहम्मद मूसा लगारी सीनियर नायब सदार ते एहदे ते इलेक्शन विड़िया। उन वक्त का वठी आऊं खेनि सुञाणंदो हुउसि। मुसलसल पेटेल जी जदोजहद में उस्तादन सां गॾु रहिया। उस्तादन जे हर मसले ते अगबरा रहा। इन जिले के उस्तादन के पान एतरो भायूं जो टाइम स्केल जो कम हुजे, रिटायरमेंट जो कम हुजे, अपग्रेडेशन जो कम हुजे, वो पंहिंजो ज़ाती कम समझी करे उन्हनि उस्तादन जे लाइ आसानी